बल्कि अञा ईअं सम्झो मुस्लमानो, जीअं तव्हां दुनिया जे अंदरि बहिराणी जा माण्हू आहियो, अक्सर करे तव्हां खीर जे इस्तेमाल जे लाइ ढोर रखंदा हो। हिकिड़ो माण्हू गऊं थो वठे, जंहिं इंसान जो मक़सदु इहो आहे त इन मां मूंखे सिंधी गिहु ठाहिणो आहे, हाणे सिंधी गिह जे लाइ अॻ में इंसान 5 रुपया भरे गऊं वरिती। गऊं जॾहिं हे वठे थो, हिन जे ज़हन में ख़ाको ऐं हिन जो मक़सदु इहो आहे त मूंखे गिहु मिले। इहो इंसान जॾहिं गऊं खे गाहु थो ॾे, मक़सदु इहो आहे त मूंखे गिहु मिले। इहो इंसान गऊं खे पाणी थो पीआरे, मक़सदु इहो आहे त मूंखे गऊं जो गिहु मिले। इहो इंसान उन हीअ गऊं खे जॾहिं खीर थो कढे, मक़सदु ज़हन में इहो आहे त मूंखे गिहु मिले। इहो इंसान जॾहिं उन खीर मां मखण थो कढे, मक़सदु इहो आहे त मूंखे गिहु मिले। इहो इंसान जॾहिं उन खीर खे, उन हीअ ॾहीअ खे निपूड़े करे जॾहिं उन मां गिहु थो आणे, हाणे गिहु ठहियो त पोइ, पर इन इंसान जे ज़हन में मक़सदु पहिरियां हो। अञा गऊं वरिती कोन हुयईं, ज़हन में गिहु हुयुसि। अञा गऊं खे गाहु कोन ॾिनो हुई, ज़हन में गिहु हुयुसि। अञा उनखे चारो गाहु कोन ॾिनो हुई, ज़हन में गिहु हुयुसि। अञा उनखे खीर कोन आयो हो, ज़हन में गिहु हुयुसि। मक़सदु पहिरियां हो, पर ज़ाहिर पोइ थियो। इहो ई इंसान हिन काइनात जो मक़सदु आहे। अञा आसमान ठहियो नाहे, मक़सदु मुहम्मद मुस्तफ़ा जी नबूअत आहे। अञा ज़मीन ठही नाहे, मक़सदु मुहम्मद मुस्तफ़ा जी नबूअत आहे। अञा जन्नत जहन्नम ठही नाहे, मक़सदु मुहम्मद मुस्तफ़ा जी नबूअत आहे। अञा आदम अलैहिस्सलाम उन जी नबूअत न मिली, मक़सदु मुहम्मद मुस्तफ़ा जी नबूअत आहे। अञा नूह अलैहिस्सलाम आयो नाहे, मक़सदु मुहम्मद मुस्तफ़ा जी नबूअत आहे। अञा ईसा अलैहिस्सलाम, मूसा अलैहिस्सलाम आया नाहिनि, मक़सदु मुहम्मद मुस्तफ़ा जी नबूअत आहे। जीअं तव्हां मेह वठंदा हो, गऊं वठंदा हो, तव्हां उनखे गाहु था खारायो, पाणी था पीआरियो, खीर था ॾोहो, मखण था कढो, पर मक़सदु उनजो मखण आहे। ईअं पूरी काइनात तख़लीक़ तमामु 313 रसूलनि, 1,24,000 कमो बेश अंबिया जे नबूअत रिसालत जो मक़सदु मुहम्मद मुस्तफ़ा जी नबूअत रिसालत। असुल मक़सदु मुहम्मद मुस्तफ़ा जी नबूअत आहे। इहो अल्लाह जे रसूल फरमायो, अना अव्वलुल अंबिया ख़ल्क़न, मां अंबिया में तख़लीक़ में पहिरियां आहियां, लेकिन वाना आख़िरुहुम बासा, मां तमामु रसूलनि खां पोइ थो अचां। मक़सदु पोइ हासिल थींदो, मखण पोइ ठहंदो, लेकिन अॻ में ज़हन में ख़ाको हूंदो आहे त इंसानो हाणे मक़सदु थियो त मुहम्मद मुस्तफ़ा जी नबूअत ऐं रिसालत इहा ज़ाती आहे। ॿियनि रसूलनि ऐं पैगम्बरनि में नबूअत ऐं रिसालत इहा सिफ़ाती आहे। आम इंसान अक़ीदा ख़त्म नबूअत खे न सम्झी सघंदो आहे। मुस्लमानो, अक़ीदा ख़त्म नबूअत जो सम्झणु बिल्कुलु आसान आहे। बराबरि आदम अलैहिस्सलाम रसूल बणियो, बराबरि नूह अलैहिस्सलाम रसूल बणिया, बराबरि ईसा अलैहिस्सलाम रसूल बणिया, बराबरि मूसा अलैहिस्सलाम रसूल बणा, बराबरि 313 रसूल आया, 1,24,000 कौमो पेश पैगंबर आया, लेकिन उन्हनि जी रिसालत ऐं नबूअत मिली। ख़त्म नबूअत जो ताज ऐं पग रब अहकमुल हाकिमीन उन्हनि रसूलनि पैगंबरनि ते न रखी। रब ख़त्म नबूअत जो ताज ऐं पग मुहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात ते रखी आहे। हाणे आदम अलैहिस्सलाम रसूल बणियो, हज़रत नूह अलैहिस्सलाम रसूल बणियो, हज़रत ईसा अलैहिस्सलाम रसूल बणियो, हज़रत मूसा अलैहिस्सलाम रसूल बणियो, लेकिन इन्हनि में रिसालत ऐं नबूअत ज़ाती नाहे। मुहम्मद मुस्तफ़ा में रिसालत नबूअत ज़ाती आहे, ॿियनि खे नबूअत सिफ़ाती आहे। सिफ़ाती ऐं ज़ाती खे ईअं सम्झो जीअं दुनिया जे अंदरि तव्हां असां हिन तहफ़ुज़ ख़त्म नबूअत जे दीनी इज्तिमा में वेठा हूं। हिन तंबूअ जे हेठां मथां सिज जी उस आहे, सिज मां जेका उस निकिती आहे, इहा सिज जी उस ऐं रोशनाई ज़ाती आहे। लेकिन उस जंहिं जॻह ते पई, उन उस जो शुआउ त एतिरो तेज़ हो, जंहिं तव्हां पिंडाल तंबूअ में वेठो, इते बि रोशनाई अचण में ॾिसण में शुरू थी। तव्हां असां हिक ॿिए जे चेहरे खे ॾिसूं था। हाणे इहा अंदरि तंबूअ जे हेठां जेका रोशनाई आहे, इहा रोशनाई उन उस जी आहे जेका सिज खां हेठि उस पई, त हीअ रोशनाई सिफ़ाती थी, हूअ रोशनाई ज़ाती थी। जेकॾहिं हूअ रोशनाई सिज जी उस ख़त्म थी वेंदी, तव्हांजे तंबूअ जे होठां रोशनाई पंहिंजो पाण ख़त्म थी वेंदी।
त हीअ रोशनाई हुन जे करे आहे, तंहिंजे करे तमाम अंबिया ऐं रसूलनि खे नुबूअत ऐं रिसालत रब मुहम्मद मुस्तफ़ा जे करे ॾिनी, लेकिन मुहम्मद मुस्तफ़ा खे नुबूअत ऐं रिसालत उन्हनि जे करे नाहे। रब अहकमुल हाकिमीन पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात ते रिसालत जी रोशनाई रखी, नुबूअत जी रोशनाई रखी। मुहम्मद मुस्तफ़ा खां रिसालत जी रोशनाईअ जो शुआव हज़रत आदम अलैहिस्सलाम ते पियो त रसूल बणियो। रब मुहम्मद मुस्तफ़ा ते रिसालत जी रोशनाई रखी, मुहम्मद मुस्तफ़ा खां रिसालत जी रोशनाईअ जो शुआव हज़रत नूह अलैहिस्सलाम ते पियो त रसूल बणियो। रब मुहम्मद मुस्तफ़ा ते रिसालत जी रोशनाई रखी, मुहम्मद मुस्तफ़ा खां रिसालत जी रोशनाईअ जो शुआव ईसा अलैहिस्सलाम ते पियो त रसूल बणियो। रब मुहम्मद मुस्तफ़ा ते रिसालत जी रोशनाई रखी, उन रोशनाईअ जो शुआव हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते पियो त रसूल बणियो। 313 रसूलनि खे रिसालत मुहम्मद मुस्तफ़ा जे करे, 1,24,000 पैगंबरनि खे नुबूअत मुहम्मद मुस्तफ़ा जे करे। जॾहिं रिसालत मुहम्मद मुस्तफ़ा जे करे, नुबूअत मुहम्मद मुस्तफ़ा जे करे, त रब अहकमुल हाकिमीन ख़त्म नुबूअत जो ताज मुहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात ते। सुभान अल्लाह। रब अहकमुल हाकिमीन ख़त्म नुबूअत जो ताज महबूब मुस्तफ़ा जे ज़ात अक़दस ते रखियो आहे। सब साथी अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबी उम्मी व आलिहि व बारिक वसल्लम। त मुसलमानों ख़िदमत में अर्ज़ु पियो कयां त अल्लाह साईं ख़त्म नुबूअत जो ताज नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात ते रखियो। हाणे ख़त्म नुबूअत जी अहमियत जीअं तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयूं, जीअं इंसान जी मुठीअ जी अहमियत आहे, लेकिन ॿिया उज़वा नुक़्स ऐब थिए त मौत नथो अची सघे। हाणे सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन ते तव्हां नज़र कंदव त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु ख़लीफ़ा था मुंतख़िब थियनि, लेकिन उन वक़्त में मुसैलिमा कज़्ज़ाब मलऊन पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्म नुबूअत तो हमलो करे थो। त हाणे सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन पंहिंजे जाननि खे क़ुर्बान करे शहादत जो जाम पी पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्म नुबूअत जी चौकीदारी कनि, ख़त्म नुबूअत जी चौकीदारी करनि था। त इंसानो ख़त्म नुबूअत जी चौकीदारी उम्मत मुस्लिम जे अंदरि बुनियादी हैसियत रखे थी। कादियानी मलऊन उहे इंसान आहिनि जीअं शैतान तव्हां असांजे ईमान जो दुश्मन आहे, ईअं अंग्रेज़ तव्हां असांजे उम्मत मुस्लिम जो दुश्मन आहे। जीअं शैतान इंसान जे ईमान जो दुश्मन आहे, तीअं बरतानिया अंग्रेज़ ख़िलाफ़त उस्मानिया जे दवाल जो सबब बरतानिया बणी। पूरे बर सग़ीर जे अंदरि उन वक़्त में इल्म ऐं दीन जो माहौल आहे, मुसलमाननि जूं हुकूमतूं आहिनि, उम्मत मुस्लिमा आबाद आहे। बरतानिया अंग्रेज़ जे अचण खां पहिरियां कोई फ़िरक़ो न हो, लेकिन इन अंग्रेज़ ख़बीस मलून जे अचण खां बाद मिर्ज़ा ग़ुलाम अहमद मलून 1932 में नुबूअत जी दावा थो करे। मालूम थियो त ज़रूरत अंग्रेज़ जी हुई, साज़िश अंग्रेज़ जी हुई, साज़िश बरतानिया जी हुई। उम्मत मुस्लिम जे बुनियादी अक़ीदे उन ख़त्म नुबूअत जे अक़ीदे खे कमज़ोर करण जे लाइ, उम्मत मुस्लिम जे अंदरि फितने विझण जे लाइ ग़ुलाम अहमद मलून जो बुनियाद थो पए। तंहिंजे करे जे तव्हां मिर्ज़ाइयत जो तव्हां रुख़ कंदव, उन जी तारीख़ खणंदव त उन जी तारीख़ मिर्ज़ा ग़ुलाम अहमद मलून ते पहुचंदी। जेको मिर्ज़ा ग़ुलाम अहमद मलून अंग्रेज़ जो पालतू हिकिड़ो कुतो ऐं मलून इंसान। त इंसानो उन दौर जे असांजे अकाबिर ऐं बुज़ुर्गान दीन, उलमाए दीन उन कादियानियत जे फितने सां मुक़ाबिलो कयो। अॼु जेकॾहिं तव्हां असांजे गिरदो नवाह में, तव्हां असांजे अंदरि दीनी माहौल आहे, मदारिस आहिनि, मसाजिद आहिनि, ख़ानक़ाहूं आहिनि, दीन जो हिकिड़ो माहौल आहे, सुन्नत सीरत जी ज़िंदगी आहे, त महिनतूं उन्हनि अकाबिरीन ऐं बुज़ुर्गान दीन, उन्हनि उलमा जूं महिनतूं आहिनि। अॼु अल्हम्दुलिल्लाह तव्हां असांजे हिन इलाइक़े जे अंदरि हिते हर हिकिड़े मुसलमान में अक़ीदे ख़त्म नुबूअत जी अहमियत आहे, मुहम्मद मुस्तफ़ा जे नामूस जी अहमियत आहे। इहा उन्हनि बुज़ुर्गान दीन जी तरबियत आहे, उन्हनि जे दीनी माहौल जो इहो असरु आहे जो अॼु तव्हां असांजे नओ निहाल कचरे जे अंदरि बि मुहम्मद मुस्तफ़ा जे ख़त्म नुबूअत जी अहमियत ऐं ग़ैरत आहे। इन नेमत ते जेतिरो शुक्र कजे उहो थोरो आहे।
उहे इंसान जेके खुद मिर्ज़ाइयत में रहा, जॾहिं उन्हनि दीन इस्लाम जो मुतालो कयो, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तय्यबा पढ़ियो, मिर्ज़ा गुलाम अहमद मलऊन जा उहे झूठा किताब पढ़ियो, उन खां बाद उन्हनि एतराफ़ इक़रार कयो आहे कि इहे अहिड़ा कादियानी जेके कादियानियत खां तौबा ताइब थी करे दायरे इस्लाम में आया आहिनि ऐं कलमो भरे मुस्लमान थिया। फैसलाबाद जे इलाक़े में हिकिड़ी औरत आहे जेके असुल हिंदुस्तान जे कादियान जे इलाक़े जा आहिनि, उनजो पीउ ॾाढो पूरो ख़ानदान कादियानियत जा अहम माण्हू आहिनि जेके उन जी तबलीग करनि। उहा औरत चए थी त मुंहिंजे ज़हन में इश्कालात हूंदा हुआ, मां हिकिड़ी कॉलेज में पढ़ंदी हुअमि, पोइ उते हिकिड़ो प्रोफेसर साहब हो, हिकु भेरे मिर्ज़ा गुलाम अहमद जे अक़ाइद ते उन गुफ़्तगू कई त मिर्ज़ा गुलाम अहमद अंबिया जी तौहीन नथो करे, मिर्ज़ा गुलाम अहमद सहाबा जी तौहीन नथो करे, मिर्ज़ा गुलाम अहमद मुसलमाननि खे बलदुल जना थो चवे, मिर्ज़ा गुलाम अहमद पंहिंजे अंदरि खुदाई जी दावा करे थो, मिर्ज़ा गुलाम अहमद जूं हे ख़िबासतूं आहिनि। उहा औरत कादियानी थी चवे त मां कादियानी फ़िरक़े जी मुबल्लिग़ आहियां, मां उन जी दावत तबलीग कंदी हुअमि, असांखे फंड बरतानिया खां ईंदो हो, पूरो असांजो इशाअत बरतानिया खां थींदी हुई, यहूदी लाबी जो पैसो हो। लेकिन उहा औरत थी जॾहिं उन प्रोफेसर मूंखे मिर्ज़ा गुलाम अहमद जे अक़ाइद ख़िबासतुनि खे साम्हूं रखियो त मां इन वक़्त में ताजुब कयो। हाणे जॾहिं मां राति जो सुम्हां थी ॾिसां थी हिकिड़ो ख़्वाब थी ॾिसां त उन ख़्वाब में हिकिड़ो मैदान आहे, मुंहिंजे पोयां काशे भवाइती पई आहे, लेकिन मां डुक थी भरियां। डुकंदे डुकंदे उहा औरत कादियानी थी चवे त मुंहिंजे मथे तां रओ थो लही वञे, पेरनि में चौपल नाहे, लेकिन जेतिरी डुक भरां थी उते ई पई आहियां, उते ई बीठी आहियां। जिस्म मां अहिड़ी पसीनो पघर थो अचे जंहिंजी बदबू पायखाने खां वधीक ख़तरनाक आहे। इन खां बाद जॾहिं मां 2-3 रातियुनि जो ख़्वाब ॾिठो, ख़्वाब खां बाद हिकिड़ो आलिम दीन ख़त्म नबूवत जो मुबल्लिग़, मां उन सां राब्तो कयो। उन आलिम दीन मूंखे दीनी किताब ॾिना अक़ीदा ख़त्म नबूवत जे मुतालिक़, कादियानियुनि जूं जेके ख़िबासतूं आहिनि उन्हनि जे मुतालिक़ जॾहिं मां मुतालो कयो, उन खां बाद मां तौबा ताइब थी करे मां मुसलमान थियमि। पोइ मां रब सां वाइदो कयो ऐं रब बराबरि मुंहिंजी ज़िंदगी कादियानियत में गुज़री। मां कादियानियत जी मुबल्लिग़ हुयमि, लेकिन अॼु कादियानियत खां तौबा ताइब थी करे मां इस्लाम में आई आहियां। मोहम्मद मुस्तफ़ा ते मां कलमो थी पढ़ां, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़ातमुन नबीयीन जो अक़ीदो थी मां रखां। लेकिन हाणे अॼु खां बाद मां मोहम्मद मुस्तफ़ा जे ख़त्म नबूवत जी मां तबलीग कंदमि। उहा औरत थी चए राति जो जॾहिं सुम्हां थी ॾिसां थी त हिकिड़ो मैदान आहे, पोइ उन वक़्त में मां डुक थी भरियां। जॾहिं डुक थी भरियां त मुंहिंजे मथे ते अचानक अची हिकिड़ी मुंहिंजे मथां हिकिड़ी सोणी हिकिड़ी मुंहिंजे मथां रओ थो अची वञे। अॻियां ॾिसां थी त हिकिड़ो अजीब महल आहे, ॾिठुमि त रोज़े पाक आहे, रोज़े पाक जे अंदरि हिकिड़ी हस्ती आहे। उन हस्तीअ जे साम्हूं जॾहिं मां आयुमि त मुंहिंजे जिस्म में ख़ुशबू अची वई। उहा औरत थी चए त एॾी ख़ुशबू हुई जो दुनिया में मां अहिड़ी ख़ुशबू कान ॾिठी। जॾहिं सुबुह थी ख़्वाब आलिम दीन खे ॿुधायो, आलिम दीन मूंखे फरमायो इहा तोखे बिशारत है इस्लाम जी, मोहम्मद मुस्तफ़ा जे अक़ीदत मोहब्बत जी बिशारत आहे। हाणे उहा मुसलमान औरत थी चए अॼु खां बाद मां रब सां वाइदो कयो जेतिरी ज़िंदगी हूंदी मां मोहम्मद मुस्तफ़ा जे ख़त्म नबूवत जी इशाअत ऐं प्रचार कंदुमि। इंसानो मालूम थियो त तव्हां असांजी ज़िंदगी तॾहिं कामयाब आहे जॾहिं अक़ीदा ख़त्म नबूवत हुजे। हर तबक़े जे मुसलमान जे अंदरि अक़ीदा ख़त्म नबूवत हुजे ऐं मुसलमानो हलंदड़ हालात में फ्रांस जे सदर इस्लाम दुश्मन क़ुवतूं जेके नामूस रिसालत जी बेअदबी करनि थियूं, शाइर इस्लाम जी तौहीन करनि था, शायदि उहे इहो था सम्झनि त असां उम्मत मुस्लिम जी दिलादारी करे मुसलमान जे अक़ीदे खे कमज़ोर कंदासीं, मुसलमान जी मोहब्बत खे कमज़ोर कंदासीं, ख़त्म नबूवत जे अक़ीदे खे कमज़ोर कंदासीं। न हीअ उहा बाहि आहे जेका बाहि उम्मत मुस्लिम जे दिलनि में मोहम्मद मुस्तफ़ा जे अक़ीदत ऐं मोहब्बत खे वधीक मज़बूत थी करे अॼु फ्रांस जे सदर जे तौहीन खां बाद पूरी रूए ज़मीन ते उम्मत मुस्लिम मोहम्मद मुस्तफ़ा सां अक़ीदत मोहब्बत जो अहिड़ो इज़हार कयो आहे जो अरब दुनिया जे अंदरि हज़ारे मसनूआत जे अंदरि हज़ारे रुपया
कई उन्हनि जो जेका आहे उन्हनि जो अशिया आहिनि, लेकिन उन्हनि उम्मत मुस्लिम फिरास जे मसनूआत ऐं शयुनि खे पुठीअ जे पोयां उछलाए उन्हनि पंहिंजे पैसे जो नुक़सान ऐं खसारो करे मोहम्मद मुस्तफ़ा जे अक़ीदत ऐं मुहबत जो इज़हार कयो। जेकॾहिं इन अमल जे करे अल्लाह साईं तव्हां असां खां राज़ी थिए ऐं यकीनन रब जी रज़ा आहे जे इन अमल जे करे क़यामत जे ॾींहुं मोहम्मद मुस्तफ़ा जे हथां हौज़े कौसर जो पाणी मिले, अल्लाह ऐं उन जो रसूल क़यामत जे ॾींहुं तव्हां असां मुस्लमाननि खां राज़ी थियनि, इन खां वधीक को अमल ई इन खां वधीक को अमल ई कोन्हे। दुनिया जो कुफर शायदि ईअं थो सम्झे असां पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तौहीन कंदासूं त मुस्लमान कमज़ोर थींदो, सहाबा जी तौहीन कंदासूं मुस्लमान कमज़ोर थींदो, शाइर इस्लाम जी तौहीन कंदासीं मुस्लमान कमज़ोर थींदो। इहो कॾहिं बि न थींदो। इहा उन्हनि जी भुल आहे, इहा उन्हनि जी ग़लतफ़हमी आहे। ही ईमान जो रिश्तो अहिड़ो आहे जेको जॾहिं इंसान अक़ीदत ऐं मुहबत सां कलमो पढ़ंदो आहे उन कलमे जो असर इंसान जे दिलि में अहिड़ो त मज़बूत थींदो आहे। शाह हिरकल शाम जो बादशाह आहे, अबू सुफियान अञा मुस्लमान नाहे। सुलह हुदैबिया खां बाद अबू सुफियान मके खां शाम जे बादशाह जी ख़िदमत में अचे थो। उन वक़्त में बादशाह सुवाल थो करे, हिकिड़ो इहो तो सुवाल करे त हल इर्तद अन दीनिही, ऐं अबू सुफियान जेको इंसान कलमो थो पढ़े ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जे रिश्ते में अचे थो, उन ईमान कलमे खां बाद को मुस्लमान इस्लाम खां फिरे बि अथो, को मुस्लमान पोइते बि हटे थो। अबू सुफियान मुस्लमान कोन हो उन वक़्त में, फतह मके जे मौके ते मुस्लमान तो थे, लेकिन कुफ्र जी हालत में अबू सुफियान शाह हिरकल रूम जे बादशाह के तो ॿुधाए त न को भी मुस्लमान कलमे खां नथो फिरे। जॾहिं ईमान कलमे जे रिश्ते में अचे थो त मुस्लमान मज़बूत तो थी बीहे। चए भला इहो तो ॿुधाए त मोहम्मद मुस्तफ़ा ते कलमो पढ़ंदड़ ग़रीब आहिनि या अमीर आहिनि? चए घणाई ग़रीबनि जी आहे, घणाई मिस्कीननि जी आहे। चए भला पोइ उन्हनि खे तकलीफ़ूं अचनि थियूं? चए बराबरि तकलीफ़ूं थियूं अचनि। चए भला पोइ दीन खां फिरनि था, कलमे खां फिरनि था, मोहम्मद मुस्तफ़ा जे अक़ीदत मुहबत खां हटनि था? अबू सुफियान तो चए न हाणे रूम जो बादशाह अबू सुफियान खे तो चए त हा ख़बरदार, कलमो अहिड़ी शइ थी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, इन में अहिड़ी तासीर आहे जॾहिं इंसान दिल जे अक़ीदत ऐं मुहबत सां इहो कलमो पढ़ंदो आहे, उहो कलमो हिन जी दिल में ईमान अल्लाह ऐं रसूल जी मुहबत खे एतिरो त मज़बूत कंदो आहे जो मुस्लमान अज़ियतूं तकलीफ़ूं त बर्दाश्त करे थो सघे, बच्चा त यतीम थो कराए सघे, रिश्तनि खे त कुर्बान करे थो सघे, लेकिन अल्लाह ऐं रसूल जे ईमानी मुहबत में मुस्लमान कमज़ोर नथो थी सघे। कॾहिं बि ईमान ऐं कलमे खां बाद मुस्लमान दीन खां पोइते नथो। काश के उहे बातिल हुवतूं उन दौर जे गैर मुस्लिमनि जी तारीख़ त पढ़नि, उन दौर जे गैर मुस्लिमनि जी तारीख़ त पढ़नि जन मोहम्मद मुस्तफ़ा जे ईमान ऐं कलमे जी अहिड़ी अनवारात ऐं रोशनायूं दुनिया जे साम्हूं रखियूं। ऐं हक़ीक़त बि इहा ई आहे, हक़ीक़त बि इहा ई आहे। सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन अजीब इंसान आहिनि, पंहिंजे जान माल इज़्ज़त आबरू खे मोहम्मद मुस्तफ़ा जे मथां फिदा ऐं क़ुर्बान था करनि। हज़रत अबू दुजाना रज़ियल्लाहु अन्हु उहद जी जंग में थे अचो, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी तलवार उन सहाबीअ खे ॾियनि था, हज़रत अबू दुजाना रज़ियल्लाहु अन्हु खे। ऐं अबू दुजाना मां मोहम्मद मुस्तफ़ा जे तहफ़ुज़ ऐं दिफ़ा में तलवार खणी भी, उहो हज़रत अबू दुजाना रज़ियल्लाहु अन्हु महबूब मुस्तफ़ा जी तलवार खणी पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तहफ़ुज़ हिफ़ाज़त में बीहे थो ताकि दुश्मन जो तीर ऐं नेज़ो मोहम्मद मुस्तफ़ा ताईं न पहुचे। हज़रत अबू दुजाना रज़ियल्लाहु अन्हु पंहिंजे जिस्म खे ढाल तो बणाए, दुश्मन जो तीर पहिरियां अबू दुजाना खे लगे, दुश्मन जो नेज़ो अबू दुजाना खे लगे, मोहम्मद मुस्तफ़ा ताईं अबू दुजाना तीर नेज़े खे न पहुचण ॾींदो, बराबर नबीअ जे तहफ़ुज़ में बीठो। लेकिन जॾहिं मैदान अमल में बीठो, अबू सुफियान जी पुठी दुश्मन जे तरफ़ां, सीनो मोहम्मद मुस्तफ़ा जे तरफ़ां, सहाबी सबोरा अर्ज़ था करनि अबू दुजाना छो ईअं बीठो आहे, दुश्मन सां ईअं त न वेबो आहे, दुश्मन खे त सीनो ॾिबो आहे। हज़रत अबू दुजाना रज़ियल्लाहु अन्हु तो फरमाए जेकॾहिं सीनो दुश्मन जे तरफ़ कंदुमि त पुठी महबूब मुस्तफ़ा खे थींदी। ऐं अबू दुजाना तूं कलमो इन खां न पढ़ियो हो त तूं मोहम्मद मुस्तफ़ा खे पुठी ॾे, तंहिंजे करे पुठी दुश्मन जे तरफ़ कंदुसि, सीनो महबूब मुस्तफ़ा जे तरफ़ हूंदो। अबू दुजाना खे 72 ज़ख़्म तीर लॻनि था। हज़रत अबू दुजाना
तीर ऐं ज़ख़्म खाई शहादत जो जाम तो पिए तव्हां असां उम्मत मुस्लिम के ईमानी रिश्तो ॿुधाए त मुसलमानो मोहम्मद मुस्तफ़ा सां अहिड़ी अक़ीदत मोहब्बत रखिजो जीअं हज़रत अबू दुजान मैदान उहद में दुश्मन जे तीरनि ऐं नेज़नि जे साम्हूं मोहम्मद मुस्तफ़ा सां अक़ीदत ऐं मोहब्बत ऐं अदब जो इज़हार कयो। हज़रत ज़ैद बिन दसना रज़ियल्लाहु अन्हु, बस आखिरी ॻाल्हि मुंहिंजी ख़िदमत में अर्ज़ थो कयां। हज़रत ज़ैद बिन दसना सहाबी रसूल आहे, जॾहिं मके जा कुफ़ार उनखे अज़ियतूं तकलीफ़ूं ॾियनि था, हज़रत ज़ैद रज़ियल्लाहु अन्हु अजीब साहब आहिनि। हज़रत ख़ब्बाब रज़ियल्लाहु अन्हु उहो सहाबी आहे। हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जी ख़िदमत में हिकिड़े सहाबी अर्ज़ कयो त साईं तव्हां ख़ब्बाब जी पुठी न ॾिसी सघंदव, हज़रत ख़ब्बाब खे एतिरियूं अज़ियतूं आहिनि। हज़रत उमर साईं फरमायो सहाबीअ खे छा थो चए ख़ब्बाब जी पुठियुनि ते एतिरा ज़ख़्म आहिनि। अचानक हज़रत ख़ब्बाब आया, हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु फरमायो ख़ब्बाब अॼु उमर तुंहिंजी पुठी ॾिसंदो। हज़रत ख़ब्बाब रज़ियल्लाहु अन्हु मोहम्मद मुस्तफ़ा जो ग़ुलाम ऐं सहाबी थो चए ऐं उमर तव्हां ख़ब्बाब जी पुठी न ॾिसो, मतां उमर जे अखियुनि मां लुड़क न बीहनि, उमर जे अखियुनि मां पाणी न बीहे। हज़रत उमर था फरमाइनि ख़ब्बाब छा पियो चए एतिरियूं तकलीफ़ूं आयूं आहिनि। हज़रत ख़ब्बाब रज़ियल्लाहु अन्हु हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जे हुक्म ते पंहिंजे पुठीअ खां कमीस खे लाहिनि था। जॾहिं हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु ॾिसनि था अखियुनि मां लुड़क नथा बीहनि, हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु फरमायो ख़ब्बाब बराबरि तुंहिंजी पुठी अहिड़ी आहे जंहिं पुठीअ ते गोश्त ऐं बूटी सही सां एॾियूं अज़ियतूं आयूं, लेकिन मोहम्मद मुस्तफ़ा जी अक़ीदत ऐं ईमानी जज़्बो साहबा जे दिलनि में अञा मज़बूत आहे। हज़रत ज़ैद पाहीअ ते बीठो आहे। अबू सुफियान उन वक़्त में मुसलमान न आहे, मके जा सरदार उन सां गॾु आहिनि। हाणे अबू सुफियान सहाबीअ जे ईमानी मोहब्बत खे ॾिसे थो त हिन जे अंदरि हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां केतिरी मोहब्बत आहे। हाणे अबू सुफियान थो चए ज़ैद बिन दसना नऊज़ बिल्लाह मिन्हा नक़िले कुफ़्र न बाशत, चए ईअं छो न कजे जो तव्हां छो कलमो पढ़ियो, केतिरियूं तव्हांखे तकलीफ़ूं आयूं, ईअं छो न कजे तोखे पाही घाट खां हेठि लाहियूं, तव्हांजे नबीअ खे हिते बीहारियूं। हज़रत ज़ैद बिन दसना रज़ियल्लाहु अन्हु उहो आशिक़ रसूल आहे जंहिं मोहब्बत जो अजीब इज़हार कयो, चए ख़बरदार अबू सुफियान तोखे कीअं जुरत थी जो तूं मोहम्मद मुस्तफ़ा जे मुतालिक़ अहिड़ा ख़बीस पलीत लफ़्ज़ चए अॼु बि ज़ैद पाही घाट ते बीठो आहे। यकीन आहे ज़ैद जी जान उन में जेको आहे जान हली वेंदी, लेकिन हिन वक़्त में बि पाही घाट ते ज़ैद जी दिल में मोहम्मद मुस्तफ़ा सां एॾी मोहब्बत है जो महबूब मुस्तफ़ा कंहिं रस्ते सां हलनि, पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पेरनि में को कंडो लॻे, ज़ैद खां इहो कंडो ऐं ज़ख़्म बि बर्दाश्त न थींदो। तूं मोहम्मद मुस्तफ़ा जे मुतालिक़ अहिड़ी गुस्ताखी बेअदबी पियो करे। जॾहिं अबू सुफियान इहे लफ़्ज़ ॿुधा पंहिंजे सरदारनि मके जे काफ़िरनि खे चवण लॻो मा रअयतु अहदन युहिब्बु अहदन कहुब्बि असहाबि नबी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, चए थो मां भी दुनिया में आशिक़ ॾिठा, मां भी दुनिया में मुहिब ॾिठा, मां भी दुनिया में इंसान ॾिठा जन उन्हनि सां मोहब्बतूं रखियूं, पर सहाबी सगोरा उहे इंसान आहिनि दीवाना परवाना। मोहम्मद मुस्तफ़ा जे मथां पंहिंजे बच्चनि जी परवाह न आहे, पंहिंजी जान जी परवाह न आहे, पंहिंजे रिश्तनि जी परवाह न आहे। दुनिया जे रिश्तनि ऐं माल खां वधीक मोहम्मद मुस्तफ़ा सां उन्हनि जी अक़ीदत ऐं मोहब्बत। अबू सुफियान मके जे काफ़िरनि खे चवण लॻो त हिननि ग़रीबनि मिस्कीननि जे दिलनि मां तव्हां मोहम्मद मुस्तफ़ा जी मोहब्बत खे नथा करे सघो। बराबरि असां मुसलमान मिस्कीन आहियूं, दुनिया जो ऐश तायूश न आहे, झूपड़ी में था रहूं, बराबरि अवां मुसलमान हिकिड़ी गुरबत जी लकीर में हलो था, महंगाई जे हिकिड़े उन जेको आहे महंगाई जे सैलाब में हलो था, लेकिन अल्लाह जो फज़ल आहे अहिड़ियुनि मसाइब मुश्किलातुनि में गुरबत ऐं फ़क़ीरी में उम्मत मुस्लिम जे दिल में मोहम्मद मुस्तफ़ा जी उहा मोहब्बत है जीअं हज़रत ज़ैद बिन दसना रज़ियल्लाहु अन्हु जी दिल में मोहम्मद मुस्तफ़ा सां मोहम्मद मुस्तफ़ा सां मोहब्बत हुई। अल्लाह से तव्हां असांजे दिलनि में अक़ीदे ईमानी मोहम्मद मुस्तफ़ा जी मोहब्बत के अल्लाह से मज़बूत बनाए
अल्हम्दुलिल्लाह तमाम ॾिठो त पाकिस्तान जी रियासत में जमीयत उलमा इस्लाम हमेशा अक़ीदा ख़त्म नबूवत जो तहफ़्फ़ुज़ ऐं दिफ़ा कयो आहे। अॼु जेकॾहिं असेंबलियुनि में कुझु अहिड़ा मुनाफ़िक़ तबक़े जा इंसान मोहम्मद मुस्तफ़ा जे ख़त्म नबूवत जे ख़िलाफ़ साज़िशूं था करनि त जमीयत उलमा इस्लाम जा नुमाइंदा उन ऐवान असेंबलीअ में मोहम्मद मुस्तफ़ा जे ख़त्म नबूवत जा चौकीदार मुहफ़िज़ आहिनि। अल्लाह रब्बुल इज़्ज़त उलमा जे इन मेहनतुनि खे क़बूल फरमाए, रब उम्मत मुस्लिमा खे वहदत नसीब फरमाए, यकजहती नसीब फरमाए। अल्लाह से इन ईमानी मोहब्बत के अल्लाह से कबूल फरमाए। उन कादियानिन ऐं यहूदियुनि जे साज़िशुनि खां अल्लाह से उम्मत मुस्लिमा जी हिफ़ाज़त फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। या अल्लाह या रहमान या